चालाक गिदड़ ऐं डिॼणी औरत जी कहाणी। आज़ाद पियो यूट्यूब चैनल में भलीकार। हूँ आहियां आज़ाद मुख्तियार झरवार। सॼो अॼु जी कहाणी बि इंतिहाई दिलचस्प ऐं सबक़ आमोद अथव। कहाणी मुकमल ज़रूरु ॿुधिजो। ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिकु कमेंट करण बि न विसारिजो। सही ॻाल्हि था कनि त को हिकिड़ो गिदड़ हूंदो हो जंहिंजी आदत हूंदी हुई त जंग में कंहिं घाटे ॿूटे जे पुठियां लिकी वेही रहंदो हो। ऐं जॾहिं बि उतां का बि औरत मानी खणी लंघंदी हुई त उन खां मानी खसे खाई वेंदो हो ऐं मायुनि खे पियो डिॼारींदो हो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी माई पंहिंजे मुड़ुस जी मानी खयो पियो वई त ओचितो गिदड़ जी नज़र बि उन जे मथां पइजी वई। गिदड़ हिरियल त अॻे ई हो, सो झटि वञी अॻु वरिताईंसि ऐं हकल करे चयाईंसि, शींहुं शेर ख़ुदा जो अचे ई थो, खेसि ॾाढी बुख लॻी आहे, सो खेसि मानी ॾे त खाए। औरत वीचारी डिॼी वई। गिदड़ अहिड़े ताबे सां जो हुनखे दड़का ॾिना, सो मानी जी जो खारो मथे था लाहे खणी गिदड़ जे अॻियां रखियईं। गिदड़ खे जो मानी मिली त गिदड़ मानी खाई ढो कयो। उन बाद माई खे दाबारींदे दड़का ॾिनी त चयईं, त हाणे मुंहिंजे पुछ खे वठी ॿ टे छिकियूं ॾे त मुंहिंजी मानी हज़म थिए। ईअं माई खे गिदड़ दाबा ॾिना त माई वीचारी डिॼी पई ऐं जीअं गिदड़ चयो तीअं कई। सो माई डिॼंदे डिॼंदे गिदड़ मां जान छॾाए पंहिंजे मुड़ुस जे मार खां डिॼंदे डिॼंदे वञी मुड़ुस वटि पहुती त हाणे इजो तो मुड़ुस मारे। संदसि मुड़ुस खे अॻु में ई हरण जी तकलीफ़ ऐं बुख छुतो करे छॾियो हो। सो ज़ाल जॾहिं आई सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त वेतर चिड़ी पियो ऐं हुन ते ॾाढी अची कावड़ कढियईं। हुनजे मुड़ुस खे अजीब लॻो त गिदड़ जी एॾी वॾी मनमस्ती जो मुंहिंजी माई खां मानी भरियो वियो आहे। इन कारण में हू कावड़ में घर आयो ऐं राति जी मानी बि देरि सां घर अची पहुतो ऐं राति जी मानी बि न खाधाई ऐं सुबुह जो सवेर ई बिना मानी खाइण जे चांहि पीअण जे कावड़ मां हर काए ॿनी ते हलियो वियो ऐं ज़ाल खे चयईं त अॼु कुझु सवेर भरो को ॿियो दग वठी मानी खणी अचिजांइ। मानी खाइणी आहे त उते ई ॿनी में खाइणी आहे, ॾिसूं त गिदड़ तोखे छा थो करे। ॿिए ॾींहुं माई बि वरी मानी खणी रस्तो बदिलाए ॿियो रस्तो वठी मुड़ुस लाइ मानी खणी थी रवानी। पर जीअं त माई खे मटणो गुज़रणो वरी इन ई झंग मां हो, सो झंग मां वरी ॿियो रस्तो बदिलाए अची मटी त गिदड़ बि अची अॻु वरितसि ऐं गिदड़ माई खे दड़का दाबारींदे चयो त अॼु ई तो रस्तो कीअं वरितो आहे? बादशाह खे बुख मारण जो ख़्यालु कयो अथई छा? ला हेठि मानी त करियां न तोखे पूरो। गिदड़ जो ताबा ॾिना त माई वीचारी हेकांदी डिॼी वई ऐं पोइ मानी हेठि ॾिनाई त गिदड़ खाई ढहो कयो। बद में मानी हज़म करण लाइ गिदड़ माई खे चयो त मूंखे मुंहिंजे पुछ खे छिक। माई उहा साॻी कार कलवारी कई ऐं गिदड़ जे पुछ खे छिकिया सटका ॾिना। गिदड़ जी मानी हज़म थी। माई वरी साॻी वञी मुड़ुस वटि पहुती ऐं सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। हीअं वरी मूंखे गिदड़ फिरी आयो। मुड़ुस खे वेतर वॾी कावड़ चढ़ी वई। चयईंसि, चङो हाणे इन सां सुभाणे ऐं पाण वञी पुॼंदसि। तूं हीअं कर जो सुबुह जो सवेर मुंहिंजा कपिड़ा पाए हरण ते हली अचिजांइ ऐं मां देरि सां तुंहिंजा कपिड़ा पाए मानी खणी ईंदसि। मां तुंहिंजी मानी खणी ईंदसि। ॾिसां त उहो गेदी गिदड़ मूंखां कीअं थो मानी फुरे। ॿिए ॾींहुं माई पहिरें पुटी जो वक़्तु ई पंहिंजे मुड़ुस जा कपिड़ा पाए ढगा काए हरण ते आई ऐं मुड़ुस ज़नाना कपिड़ा पहिरे ॿिनि पहिरनि जो मानी खणी हिकिड़ो चङो मोचारो ॾंडो बि पंहिंजे कपिड़नि जे अंदरां लिकाए उथी हलियो। माई थी ढगा काए हर पई हले। संदसि मुड़ुस हाणे ॿिनि पहिरनि जो मायुनि वारा ज़नाना कपिड़ा पाए अची झंग मां गुज़रियो। अची जो मानी समेत हमरा गुज़रियो झंग मां, तॾहिं गिदड़ बि अची अॻु झलियसि। गिदड़ न सुञातो त को मर्द आहे या औरत। बिना कंहिं
सुञाणप ॾेई हुन साॻी कार कई त शेर ख़ुदा अची वियो आहे, शींहुं अची वियो आहे मानी ॾे। मुड़ुस बि बिना कंहिं चूं चुरां जे मानी खणी अॻियां रखियसि। गिदड़ अॻे ई हिरलो सो मानी खाई ढो कयईं ऐं चयईं त हाणे खाधो हज़म करा। उन ते हारी पंहिंजो हिकु हथु संदसि पुछ में मज़बूत झलियो ऐं ॿिए हथ सां पंहिंजे कपिड़नि अंदरां लिकाए ॾंडो कढी वरिताईं। पोइ त अची कुटणु लॻसि, अची कुटणु बीठसि ऐं चयईं त तूं रोज़ रोज़ पाण खे शींहुं शेर ख़ुदा पियो सॾाईं ऐं औरतुनि खां मानी खसियो पियो खाईं। हाणे ॿुधा तूं केरु आहीं? सची सची ॿुधा, तोभां कर, तूं आहीं केरु? ईअं चई पुछ खां मज़बूत झले वरी अची ॾंडनि जो वसकारो कयईं, ज़ीपट करायसि। गिदड़ घणो ई पाण छॾाइण जी कोशिशि कई, पर अॻियां बि हू हारी हो, मज़बूत हथनि में हो। हारी ऐं पोरतनि जा हथ मज़बूत हूंदा आहिनि, सगारो मुड़ुस हो, तो गिदड़ किथे त छॾाए सघियो। आख़िरकार गिदड़ ॾंडा खाई 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 सफ़ा हिणो थी पियो। तॾहिं ॿुधायईंसि त अदा ए औरत तूं न आहीं, पर को तूं मर्द आहीं। तूं जेको बि आहीं अदा, ए अदी ए अदा जेको आहीं, मूंखे माफ़ी ॾे। आउं गिदड़ आहियां, शींहुं न आहियां। मूं तोभां कई। हाणे आउं कंहिंखां कॾहिं बि कंहिंखे धोखो न ॾींदसि ऐं कंहिंखां मानी फुरे न खाईंदसि। मूंखे अॼु जी ग़लती जी माफ़ी ॾे। मूं तोभां कई, मुंहिंजी सत पीढ़ियुनि तोभां कई, मूंखे इजाज़त ॾे। पोइ त उन हारी गिदड़ खां वाइदो वठी हथु कढियो त आईंदे कंहिं बि औरत खे, कंहिं बि वाट वेंदड़ खे तंग न कंदे। गिदड़ बि तोभां ताइब थियो ऐं हुनखे वचन ॾिनाई त हाणे कंहिंखे बि तंग न कंदुसि। उन खां पोइ हारी गिदड़ मां हथु कढिया। गिदड़ ॾींहंनि खां पोइ कॾहिं बि कंहिंखे तंग करण जी कॾहिं बि सोचियो बि न ऐं पंहिंजे जंग में ॿियनि गिदड़नि सां गॾु वञी रहियो। ऐं हारी पोइ पंहिंजी ज़ाल वटि आयो ऐं पंहिंजी ॿनी जी बकाया खेड़ी हुई। सा ॿनी खेड़े मानी ज़ाल मुड़ुसनि ॿिन्ही गॾिजी खाधी, मानी खाई, पोइ पंहिंजे घर जे बाग़ मकाननि तरफ़ रवाना थी विया। ऐं हारी पोइ पंहिंजी ज़ाल खे सॼो किसो करे ॿुधायो त हुन कहिड़े तरीक़े सां गिदड़नि खां वचन वरितो आहे ऐं हाणे गिदड़ कॾहिं बि कंहिं औरत खे तंग न कंदो। तो साथियों, हिन कहाणी जो मक़सदु उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। तिन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा करियो। हिन क़िस्म जूं कहाणियूं ऐं किसा असां तव्हांखे हर रोज़ु हिन यूट्यूब चैनल ते अपलोड करे तव्हां ॾे उमाणींदा आहियूं। त हिन कहाणी जो मक़सदु इहो ई हो त कॾहिं बि कंहिंखे बिला वजह तंग न कजे, कंहिंखे नुक़सानु न ॾिजे। जेकॾहिं कंहिं बि शइ जी तलब आहे ऐं कंहिंखां वठिणी बि आहे त प्यार मुहबत सां उनखां घुरिजे, उनखां वठिजे, पर कॾहिं बि कंहिंखे दाबो न ॾिजे, लठ ॾंडे जे ज़ोर ते कंहिंसां ज़बरदस्ती न कजे ऐं कंहिंजी शइ फुरे कॾहिं बि पाण इस्तेमालु न कजे। सो उमेदु आहे कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हिन क़िस्म जूं कहाणियूं ॿुधण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। कमेंट बि ज़रूरु कंदा, लाइक कंदव वीडियो खे ऐं कमेंट में ॿुधाइजो त असांजूं कहाणियूं तव्हांखे लॻनि कींदियूं। तो दुआनि में यादि रखिजो। पंहिंजे भाउ मुख़्तार जरवार खे अल्लाह हाफ़िज़।